ॾिसी करे हिक भेरे हिकिड़ो अंग्रेज ईसाई मुस्लमान बणियो। तव्हांजे अॻियां ऐलान थियो, असांजे दोस्त मुंहिंजे हरमैन शरीफ़नि जे हाज़िरीअ में रफ़ीक हाफ़िज़ अहमद अली साहब जो त जमयत उलमाए पाकिस्तान लाड़कानी डिवीज़न जो सदर या ज़िले जो डिवीज़न जो इन जमयत उलमा पाकिस्तान जो सरबराह अल्लामा शाह अहमद नूरानी हिक दफ़े लंदन खां जहाज़ में अचे पियो। क़ुरान करीम जो हाफ़िज़ बि आहे, आलिम बि आहे। संदसि कुर्सीअ जे भर में वेठल अंग्रेज अल्लामा साहब खे क़ुरान करीम यादि पढ़ंदे ॾिठो। निहारे अंग्रेज़ी में पुछियईंसि त साईं तव्हां छा पिया पढ़ो? साईं फरमायो त क़ुरान करीम। चई अव्हांखे यादि आहे? साईं चयो हा। मिन व अन इब्तिदा खां इंतिहा ताईं सारो क़ुरान तव्हांखे यादि आहे? साईं फरमायो हा। अंग्रेज़ चयो त इहो थी नथो सघे। कंहिं बि किताब जा मज़मून माण्हू यादि करे, मख़सूस ॻाल्हियूं यादि करे कि अहिड़ा अहम बयान यादि करे सघे थो, पर मुकम्मल तरह सॼो क़ुरान करीम यादि वेहे ॾाढो न थियण जहिड़ी ॻाल्हि आहे। अल्लामा साहब फरमाए सबा असांजो कमाल न आहे, इहो न सीने में अचण वारे क़ुरान करीम जो कमाल जेको अल्लाह जे बाननि जे सीननि में समाइजी ॾींदो आहे। हुन चयो साईं थी नथो सघे। साईं फरमायो भला तुंहिंजी ज़िद खे मां कीअं दफ़ा कयां? चइसि हुनजो हल इहो आहे त तव्हां पढ़ो, मां ॿुधां। इब्तिदा खां इंतिहा ताईं जी तव्हां पढ़ी विया त मां मुस्लमान थी। इस्तांबुल में लथा, होटल में विया, सीट उन जहाज़ जी मटरायूं। अल्लामा साहब पढ़णु शुरू कयो। इंसान उन खां कॾहिं शदर अची वञे, कॾहिं मदर अची वञे, कॾहिं भुलिजी वञे, कॾहिं अखर घटि थी वञे, पर उन्हनि जॾहिं त हिकिड़े दीन जे दुश्मन जे मुक़ाबले में तिलावत हुई, अल्लाह ताला खेनि एॾी हिमत ॾिनी जो अव्वल खां आख़िर त क़ुरान पढ़ियो, किथे मुझा न। उन अंग्रेज़ निहारे चई वाकई अल्लाह ताला जे कलाम करीम जो कमाल आहे जेको इंसान जे सीने में समाजे थो। या क़ुरान करीम जी वुसअत आहे, बरकत आहे, फैज़ आहे। ऐं जंहिं हबीब ते क़ुरान करीम आयो आहे उन जी बि निगाहे करम अल्लाह साहब जहाज़ में पोइ चढ़ अवल कलमो पढ़ाए त मिठे मोहम्मद करीम जो उम्मती थिया। क़ुरान